भारतीय चूंडनि में 400 सीटूं हासिल करण जी दावा कंदड़ नरेंद्र मोदी के वॾो धचको। अक्सरियत माणी न सघियो। भारतीय जनता पार्टी सादी अक्सरियत खां महरूम। एनडीए इतिहाद जे अॼोकी गॾजाणी में नरेंद्र मोदी के टियों भेरो वज़ीर आज़म बणाइण जो इम्कान। बीजेपी के माज़ी में 303 सीटुनि जी भेट में हिन भेरे 240 सीटूं मिली सघियूं। 543 रुकनी लोकसभा में सादी अक्सरियत लाइ 272 सीटूं घुर्बल। बीजेपी के पंहिंजे गढ़ उत्तर प्रदेश में शिकस्त। बाबरी मस्जिद जी जगह ते राम मंदिर ठाहींदड़ बीजेपी अयोध्या में हार मनी वरती आहे। तमिलनाडु मां बि मुकम्मल सफ़ायो। महाराष्ट्र में राहुल गांधी जो इतिहाद। एनडीए खां अॻिते ओलह बंगाल में बि ममता बनर्जी छानर। भारत की मुखालिफ धुर पार्टी कांग्रेस के 94 सीटुनि ते कामयाबी। 2019 जी भेट में हिन भेरे 42 सीटूं वधीक खटे वरतियूं। हुकूमत ठाहिण नामुमकिन। कांग्रेस अॻवान राहुल गांधी चयो आहे त हुननि हुकूमती मशीनरी ख़िलाफ़ चूंड विढ़ी आहे। संदन वेढ़ भारतीय आइन खे बचाइण लाइ हुई। भारत जी अवाम पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे त उन्हनि खे मोदी न घुर्जे। सुप्रीम कोर्ट में सेनेटर फैसल वावडा एमक्यूएम पाकिस्तान के अॻवान मुस्तफ़ा कमाल ख़िलाफ़ तौहीने अदालत जे नोटिस जी ॿुधणी अॼु थी रही आहे। चीफ जस्टिस जी सरबराही में 3 रुकनी बेंच केस जी ॿुधणी कंदी। अदालत ॿिन्ही अॻवाणनि खे नोटिस जारी कंदे जवाब तलब कयो हो। मुस्तफ़ा कमाल जवाब में गैर मशरूत तौर माफ़ी वठंदे पाण खे अदालत जे रहमो करम ते छॾे ॾिनो। फैसल वावडा पंहिंजे जवाब में मुआफ़ी वठण खां इनकार करे छॾियो हो। पाकिस्तान रेलवेज़ पारां ईद उल अज़हा जे मौक़े ते 3 ख़ासि रेलगाॾियूं हलाई वेंदियूं। रेलवे तर्जमान मूजिबि ईद जे मौक़े ते कराची खां 2 ऐं कोयटा खां 1 ईद स्पेशल ट्रेन हलाई वेंदी। पहिरीं ईद स्पेशल ट्रेन 14 जून ते 6:30 वॻे कराची खां पेशावर रवानी थींदी। ॿी ईद स्पेशल ट्रेन 14 जून ते कोयटा खां राति जो 10 वॻे रावलपिंडी रवानी थींदी। मटियारी वेझो अणॼातल जवाबदारनि नौजवान खे क़तल करे छॾियो। पुलिस मूजिबि ॻोठ ॼाम समूह वटि 6 अणॼातल जवाबदार नौजवान राजा बहराणी खे लठियूं हणी क़तल करे छॾियो। क़तल जो कारण मालूम न थी सघियो। वाक़िए जी जांच हलंदड़ आहे। वारे भरिसां अणॼातल हथियारबंदनि जी कार ते फायरिंग। हिकु शख़्स मारिजी वियो। लाड़कानी रोड ते मंगनेजा लाड़े वटि हथियारबंद फोरू न रुकण ते कार ते फायरिंग करे ॾिनी, जंहिं जे नतीजे में ॻोठ बुके जा वासी सिकंदर भंगर मारिजी वियो। मीरपुर बुरड़ो भरसां ॻोठ सलेमान बुरड़ो मां नौजवान मुबैना तौर अगवा। ज़मीन ते सुतल नौजवान अता हुसैन बुरड़ो खे हथियारबंद अगवा करे विया। वारसनि मौजूब नौजवान ज़मीन जी बोरिंग ते सुतल हो, जेको सुबुह जो गुम थी वियो। ज़मीन ते रत जा निशान लॻियल आहिनि। लॻे थो त नौजवान खे अगवा कयो वियो आहे। सिंध में अॼु खां 7 जून ताईं तूफ़ान ऐं गजगोड़ सां बरसात जो इम्कान। मौसमियात खाते मूजिबि मुल्क में घटि शिदत वारनि ओलह जी बरसातुनि जो सिस्टम दाख़िल थी सघे थो। दादू में अॼु कुझु हंधनि ते हल्की बरसात पइजी सघे थी। 6 जून ते जाम शोरो लाड़कानी कंबर शिदात कोट ऐं कश्मीर में हल्की बरसात जो इम्कान आहे। बरसाती सिस्टम सबबि कराची में कारा ककर छायल। गर्मी पद 33 खां 35 डिग्री सेंटीग्रेड रही सघे थो।